Say shava shava, mahiya say shava shava. जय झूलेलाल। छो अजब में पइजी विया हाय। मां आहियां अमिताभ बच्चन, तव्हांजे लाइ सिंधी ॻाल्हाइण पियो सिखां तव्हां सभिनि सां मिलण लाइ। एक्चुअली मां आहियां अमिताभ बच्चन लुकलाइक राजकुमार, तव्हां सभिनि सां मिलण लाइ अची वियो आहियां दुबई। प्रोग्राम आहे सिंधियत जा सरताज 16 नवंबर। तव्हां सभिनि खे मूंसां मिलण अचिणो आहे त पोइ यादि रखिजो, नोट करे रखिजो इहो डेट। सिंधी संगत आशा चांद जे तरफ़ां जो प्रोग्राम थी रहियो आहे दुबई में 16 नवंबर, शेख राशिद ऑडिटोरियम। तव्हांखे सभिनि खे दिलि सां न्योतो आहे, अचो ज़रूरु। इन्विटेशन आहे, अचो असां सभई मिली गॾिजी सिंधियत के अॻिते वधायूं। मिलते हैं बहुत जल्द एक छोटी सी ब्रेक के बाद। तेज ताईं प्लीज पंहिंजे सेहत जो भी ध्यान रखो। अचो ज़रूरु, तव्हां सभिनी जो इंतज़ारु रहंदो। सिंधी आहियूं असां, सिंधी ॿोली ॻाल्हायूं, अचो सभई मिली सिंधियत खे वधायूं। जय झूलेलाल। है तैयार हम